नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे मिठी का ख़बर ॾिना हूं। डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहो सभिनी लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि खे हिदायत कंदे चयो आहे त इम्कानी सावणी जी तेज़ बरसातुनि जे सिलसिले में अॻुवाट तयारी जे लाइ कंटीजेंसी प्लांट जोड़े इंतज़ाम मुकमल कया वञनि ऐं इन सिलसिले में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। डिप्टी कमिश्नर थरपारकर रेवेन्यू ऑफिसरनि खे हिदायत कई त हू पंहिंजनि तालुकनि में लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि सां गॾिजाणी मुनक़िद करे दरपेश मसइलनि खे हल कया वञनि। पब्लिक हेल्थ इंजीनियर खाते थरपारकर जे ऑफिसरनि खे हिदायत कई त बरसाती पाणी जी फौरी नेकाली लाइ डी वाटरिंग पंपिंग मशीन खे तयारु हालत में रखियो वञे ऐं माण्हुनि खे पैसनि जी फराहमी जे पाणी खे पिणु यकीनी बणायो वञे। डिप्टी कमिश्नर थरपारकर डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक थरपारकर खे हिदायत कई त जानवरनि खे बीमारी खां महफ़ूज़ बणाइण लाइ वैक्सीन जे कम खे वधीक असराइतो ऐं तेज़ कयो वञे। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर थरपारकर चयो आहे त सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ते फौरी तौरु अमल दरामद करण लाइ थरपारकर ज़िले में ॿेले खाते जी ज़मीन ते नाजाइज़ थियल कब्ज़नि जे सर्वे ऐं निशानगी करे रिपोर्ट ॾिनी वञे त जीअं इहे ख़ाली कराए सघजनि। इन सिलसिले में ज़िले इंतज़ामिया हर मुमकिन मदद फराहम कनि। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 थरपारकर सैयद कबीर शाह, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 राजेश कुमार, एसएसपी थरपारकर अब्दुल्ला अहमद ऐं तमाम तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नरनि, मुख़्तियार कारनि ऐं लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।